नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशार रसूल ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 जी तशरीह बाबत सदारती रेफरेंस से ॿुधणी। सुप्रीम कोर्ट आइन जे बालादस्ती लाइ बीठल आहे। केरु असांजे बारे में कुझु बि सोचे मुल्क जी ख़िदमत कंदा रहंदासीं। तनक़ीद सां फ़र्क़ु नथो पए। क़ुर्बानियूं ॾींदड़नि जो तमामु घणो एतिराम कयूं था। अदालत जो कमु सभिनी खे इंसाफ़ फ़राहम करणु आहे। तनक़ीद कंदड़नि लाइ बि दरवाज़ा खुलियल आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे फरीदाबाद साने जी शुरूआती रिपोर्ट पेश। वज़ीर आज़म बाहि जा कारण मालूम करण लाइ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ तरफ़ां फौतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ 1 करोड़ रुपया जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ज़िला इंतिज़ामिया खे मुतासिरनि जी बहाली ताईं हर मुमकिन मदद करण जी हिदायत। चवे थो तफ़सीली रिपोर्ट में ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इंतिज़ामिया अहिड़ा क़दम खणे जो मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया न थियनि। ज़ख़्मियुनि जे इलाज में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत न कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी वज़ीर आज़म खे सिंध जे तरक़ियाती मनसूबनि बाबति ते ब्रीफिंग। रमज़ान दौरान जेको रिलीफ पैकेज ॾिनो आहे इन ते अमल कयो वञे। वज़ीर आज़म जी वॾे वज़ीर खे हिदायत। वज़ीर आज़म चवे थो अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ सूबा ऐं वफ़ाक़ गॾिजी कमु कंदा। मुराद अली शाह चवे थो साढनि 3 सालनि में केतिरा ई मसइला हुआ पर सिलेक्टेड वज़ीर आज़म हिकु भेरो बि फ़ोन न कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ातिरी कराई आहे त संदसि ऑफिस हर वक़्तु सिंध जे मसइलनि जे हल लाइ हाज़िर आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद साने ते सुस्त रद्द अमल जो एतराफ़ करे वरितो। फरीदाबाद साने ते सुस्ती खां कम वठण जो एतराफ़ कयां थो। मुतासिरनि जी माली ऐं जानी नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। ग़फ़लत कंदड़नि खे सज़ा ॾिनी वेंदी। हुकूमत ऐं इतिहादी पार्टियूं अवाम खे रिलीफ फ़राहम कंदियूं। सिंध में 10 खां 12 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नाअहली ऐं नालाइकी सबबि PTI जी हुकूमत वई। इमरान ख़ान पंहिंजा बयान तब्दील कंदो रहंदो आहे। तहरीक इंसाफ़ जो बयानियो हाणे न हलंदो। जॾहिं बि चूंडूं थियूं त इमरान ख़ान जी पार्टी नाकाम थींदी। ऐं सिंध काबीना में फेरफार। शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर मुक़रर अवैस शाह खे हटायो वियो। शर्जील इनाम मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। ज़रियनि जो चवणु आहे त शर्जील मेमण खे इतलात खाते जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो। शर्जील इनाम मेमण सुभाणे पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो।